साजन हाणे कर तू भेरो तई को मुझा खैर खा कोन आयो न को मुझो को तवा सा ठाव पर खैर इन मामले में भाई तू हाणे हल आऊं जाना मुझो कम जाने बाबा अल्लाह तेरा खैर अच्छे बाबा बताई दो वंजाई दो हाण तो चते खिल खिल चित चिताई खिल राम अरे तरसो बात तरसो इन कित किताई के तो खिली वठल दे ये तो भाई बड़ा आए को मजो मुल्क में आ कौन मजो मजो वालो है जो जी दयली वही है मानन मा अल्लाह दिखरी जो हाँ मिलावट मारे छजो है हाकम खान यो पंजो खिंगो पानी पिया पियो औरा अॼुकल्ह त बाबा माण्हुनि में बि मिलावट लॻी पई आहे दिल सां गुर्दा बि गॾिजी विया आहिनि हाण त चते हाकम खान जी वॾा वॾेरो ख़ुशि आहे हाओ वॾा हाओ वॾेरो ख़ुशि आहे ख़ुशि आहे जैसे असीं बि ख़ुशि आहियूं बराबरि वॾेरे जी खिरकते साईं हला ना ॻाल्हि ॿुधी अथई जेसीं ताईं तूं कर्ज़ जा पैसा पूरा न कंदे तेसि ताईं छोकिरी मुंहिंजे हवेली में कमु कंदियूं सम्झी माई जनो ओ माई जनो हिननि छोकिरियुनि खे वठी हल हवेली ते ऐं कमकार सम्झाई न ॾी हलो छोकिरियूं हलो लाइ जे कॾहिं सलू ॿुधी कोन जानी खे छा चयमि हया शर्म समझदार जी साईं बाबा हिन जानीअ जूं ऐं सिलो जूं ॻाल्हियूं ॿुधी छॾजांइ कराची खां मोटी अचां त पोइ घुराए वठिजांइ ठीकु आहे साईं थी सघे थो मूंखे 2 ॾींहं वधीक लॻी वञनि पर घणो करे सम्झां थो त परीहं ताईं कराची खां मोटींदुसि ठीकु आहे साईं मुंशी
धीरे से वॾा। बाबा हिकिड़ा 10,000 त मूंखे पहुता कर घर। हाँ हाज़िर साईं हाज़िर। समझार राज़ी खान वारा ढोर छॾणा न आहिनि फ़िलहाल जेसि ताईं भुंग नथा भरीनि। ईअं ई थींदो साईं। ऐं उहो कलंदर कल्टीअ वारा माण्हू जेके आहिनि न उहे फ़िलहाल उते ई रखजनि। जेको तव्हांजो हुकुम साईं। ॿियो को कमकार हुजे त मूंखे घर ते इतला कजांइ। ठीकु आहे साईं। भले अवां ख़ैरनि सां मोटी अचो। फ़िलहाल त को कमकार कोन्हे। चङो हाणे हलो। हवा हाकिम खान आयो आहे अञा उतारे ते वेठो आहे? जी चाचा साईं हाकिम आयो आहे अंदर कमरे में आहे। सकीना तू अंदर वञ हाकिम खे वठी आ। वेहो वेहो बाबा वेहो वेही पंहिंजो कमु कर। संगार जी साईं। अब चांहि त पिया। हाज़िर। बिस्मिल्लाह बाबा साईं। हाकिम चांहि पीअंदे? जरूर पीवी बाबा साईं। अब हाकिम खान बि पीअंदो चांहि? हाँ साईं। वे हाकिम वे। अवी भला मूढ़ियूं वेठियूं आहियो ख़ैर त आहे? ख़ुशि त आहियो नवी? हाँ दादा साईं असीं बिल्कुलु ख़ुशि आहियूं। ख़ुशि कोन आहियो? ख़ुशीअ जूं बि मालूं थींदियूं आहिनि कीअं हाकिम खान? बिल्कुलु सही आहे बाबा साईं बिल्कुलु सही आहे। ख़ैर हाणे ॻाल्हि इहा त आउं 2-3 ॾींहंनि जे लाइ वञा पियो कराची। सो इहो कमु कंदी मरू। जी चाचा साईं। अब मरू तूं ईअं कर मुंहिंजी कारी नंढी बैग रखी अथई अलमारी जे मथां उहा कढी वठ उनखे अंदरां ॿाहिरां चङी तरह सफ़ा करे वठ। 2 जोड़ा कपिड़नि जा विझीसि के रुमाल के जोराब के गंजियूं उहे बि विझड़ीसि। जी चाचा साईं। हाँ हाँ कराची भी ॾाढो वॾो शहर आहे ॾाढो सुहिणो शहर आहे कराची जो। जंहिं महिल हाकिम खे पाण सां गॾु वठियो वञा कराचीअ पर न हींअर न। हर कंहिं कम जी पंहिंजी माल थींदी आहे। कीअं हाकिम? ठीक है बाबा साईं बिल्कुलु सही आहे। हाकिम खान चवंदा आहिनि त मालूं मुड़सनि ते ईंदियूं आहिनि पर उहे मालूं ॿियूं मालूं मुड़सनि जे लाइ बि ईंदियूं आहिनि ऐं अहिड़ी हिकिड़ी माल आई आहे हाकिम खान। तूं मुड़सनि जो औलाद आहीं ऐं इहा महल तोखे पुॼाइणी आहे। पर बाबा मूं अवां जी ॻाल्हि कोन सम्झी। अब सम्झंदे वरी कीअं?
मूं अञा तोखे कुछ ॿुधायो ई कोन्हे को। तो बाबा वो बुधायो न। जॾहिं न उहा माल अची तुंहिंजे साम्हूं बीहंदी या अगमखान ईअं खणी चऊं त तूं वञी उन माल जे साम्हूं बीहंदे तॾहिं। ख़ैर ॻाल्हि समूरी आहे हिम्मत जी, ऐं हिम्मत तोखे करणी आहे आज़म खान, ऐं तूं कंदे। पर बाबा सही घणो वीचार न कर, मूं त ईअं ॻाल्हि खणी कई। तूं मुंहिंजो रतु आहीं आज़म खान, मुंहिंजो वारिस आहीं तूं, ऐं मूं कॾहिं बि का बि महिल हाराई कान्हे। यार थकजी पई हुई ॾाढी। हली भी नथी सघां हाणे। मां पाण यार मुंहिंजी ॾाढी हालत ख़राब आहे। थक में त मथे में बि सूर अची वियो। त मथो थो पाए। अल्लाह शम्मी केॾी देर थी वई आहे। सुबुह जो निकिती हुयूंसीं, सिज लही वियो आहे। यार आई एम सो टायर्ड। यार अॼु त मूंखे ड्राइवर ते बि ॾाढी कावड़ आई। गाॾी खे छॾे काॾे गुम थी वियो। यार ही इज वेरी बोर समटाइम। हिकु दफ़ो पहिरियां बि ईअं कयो हुई, यादि अथई न? हा, पर शरीफ़ ईमानदार न हुजे न जेकर त अॼु ई नौकरी मां कढी छॾियां सां। शरीफ़ ड्राइवर कराची में किथे था मिलनि? हा, पर तूं लौंग खे चाहिं जो त चई छॾ। मोहतरमा, मूं अचण माले लौंग खे चाहिं जो चई छॾियो। हा, आशी ॾाढी बोरियत थी पई आहे। जनाब मोहतरमा, जॾहिं एग्जाम्स पोस्टपोन थिया त ख़ुशी बि त तूं ई थी हुई न। हाणे वरी बोर बि तूं बि थी। व्हाट कैन बी डन नाउ? टाकी से बे आओ खड़े पियो हल्ला। मैडम मैडम हुआ है ना, दादन खान नाले को माण्हू आयो आहे। दादन खान किथां आयो आहे? मैडम हुआ है ना, चौकीदार पियो चवे त ॻोठ शामिर खान खां आयो आहे। ॻोठ शामिर खान खां? हीअ तस्वीर कंहिंजी आहे? हीअ तस्वीर मुंहिंजे मरहूम मुड़ुस रईस करीम बख्श खान जी आहे। अस्सलाम वालेकुम भाई। कीअं कोन सुञाणंदुसि भाॼाई, आख़िर त हिकिड़ो रतु आहियूं। तॾहिं त एतिरो वक़्तु गुज़रण खां पोइ हास्यकार वरी हली तो वटाए विया, पर तूं बीठी छो आहीं? मूंखे बि विहण लाइ न चवंदी छा? मूंखे ख़बर न आहे तूं कंहिंसां मिलण आयो आहे, कीअं आयो आहे, छो आयो आहे, छा मतिलब आहे तुंहिंजो? आउं त वॾी सिक सां हली तो वटाए विया भाॼाई, तोसां ई मिलण, तोखे ई ॾिसण आयो आहियां, पर शायदि तुंहिंजी दिलि मां अञा ताईं उहो पुराणो कटर न निकितो आहे।
भाई 20 साल तमाम वॾो अरसो आहे। हाणे त ये वेर विसरी वञण घुरिजनि भाई। पर मूंखे न विसरियो आहे, न विसरंदो ऐं न विसारण चाहियां थी उहो सलूक जेको तो मूंसां ऐं मुंहिंजे मुड़ुस सां कयो हो। असांखे पंहिंजी ॻोठ ऐं पंहिंजी मिल्कियत सां बेदख़ल करे कढी छॾियो हो। तॾहिं हुआ सिक ऐं रत जी छिक केॾांहुं वई दादन ख़ान, जॾहिं आउं तुंहिंजे ख़ानदान जी लॼ बणिजी तुंहिंजे सॻे सोट सां लाऊं लही उते ई आई हुयसि जिते अॼु बि तूं असांजी फॿायल मिल्कियत ते मौजू माणे रहियो आहीं। मुंहिंजे सादे ऐं सबा जे सहुरे जो क़त्ल बि मूंखे यादि आहे। आउं तुंहिंजे हरकतुनि खे या उमिरि यादि रखंदसि ऐं मूंखे तुंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो करतूत हींअर बि अखियुनि अॻियां फिरी रहियो आहे। अस्सलाम वालेकुम बाबा साहब। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। मां ॿुधो आहे तव्हांजी तबियत सही न आहे। हा बा पई खणे पसा पसण कारण फिरी पुट तो शादी कई है तोखे मुबारक हुजन पुट। खैर मुबारक हूं बाबा साहब। मुबारक हुजन लख लख मुबारक हुजन पुट। तू बीठो छो ही हलिया वे बचा वे हलिया। अबा दादा न जी जय साईं। बाबा मानी तैयार थी वई हूंदी माण्हुनि खे हाणे छने ॾांहुं मोकिल त मानी मानी खाई न। ऐं हा ओ ई पंहिंजा फ़क़ीरनि खे बि लाग लाव ॾेई हाणे मोकल ॾींहुं त वञनि वीचारा। हा हाज़िर हाज़िर बाबा साईं। अबा हाणे ज़ोर न ॾे घणई थिया। तूं त हाणे थी वियो आहीं शहरी माण्हू पुट। वॾेरा आलम ख़ान अदा तुंहिंजा लख थोरा जो तूं मियां करीम बख़्श जे काज ते पेर भरे आयो आहीं। रईस शमीर ख़ान दंग ते वेठा आहियूं सॼण आई सॾ ते कीअं न ईंदासीं। बरोबर भा बरोबर। वॾेरे शेर ख़ान ऐं रईस कौड़ल ख़ान जी महिरबानी यार परे खां पंधु करे पहुता आहिनि। चाचा शमीर ख़ान इहे के महिरबानी चइबियूं जेको माण्हू राज्य में उथी वेठी न करे उहो को माण्हू चइबो। चाचा साईं तव्हांजी ख़ुशी असांजी ख़ुशी आहे। बसि यार मूं त घणी टंग पखेड़ कई कान्हे का। थोरनि वेझनि खे नींढ ॾिनी अथमि। शादी त थी कराचीअ में या करीम बख़्श ख़ान त पुछो बि कोन। पर ख़ैर असांखे त पंहिंजी रीत रखणी आहे न। अबा सा रीत रखी अथऊं। अलाए घणा ॾींहं चूणा आहिनि। ऐसे करीम बख़्श हाणे हिते हूंदे या वरी कराची? ऐसे मां त आयो हिते रहण लाइ आहियां। बाबू साईं बि ॾिसां थो नाचाक थो रहे ऐं वरी मुड़ुसु माण्हू थी पंहिंजूं बनियूं संभाल पिणे वीचारो त चुकिजी वेही रहियो। लखनि जी माया अथई केरु संभालींदो वेंदई दुफ़ थी। हा चाचा साईं आउं बि सम्झां थो इहा ॻाल्हि। हा बा जे संभालींदे त बचा इहा गंज अथई। अबो मरियात पूरी जागीर छॾे वियो हो। मूं उन मां कुझु कोन विञायो अथई कुझु कोन। सॼी सारी साबित पई अथई पुट। पर हाणे हलजे मानी तैयार आयल मानी खाइजे। हा हा अवल ताम पोइ कलाम जे न भत ठरियो त मज़े खाई वियो।
करे त मां भी इहो शुगुल ॾिसां। ना जैसे ताईं इहो शुगुल हिन घर में रहंदो तारा दरवाजे मां पेर ॿाहिरि कान कढंदी सम्झी। अचे ममताज पुट पहिरीं त तूं ई पंहिंजी ख़र्ची वठ अब तूं ई वठी ॾींद वठ पुट वठ पंहिंजनि में आई आहीं पंहिंजे घर में आई आहीं बचा वठ। पुट ॻाल्हियूं तुंहिंजूं त मूंखे करीम बख़्श कुझु ॿुधायूं आहिनि आउं बि चङो चङो होसि पर अबो मुंहिंजी ख़ुशी कोन ॾिसी सघियो। तुंहिंजी शादी बि तुंहिंजे मामे कराई आहे न पुट हा हा न। हा जी बाबा साईं। बाबा साईं ममताज जो मामू ॾाढो भलो माण्हू आहे कैनेडा वियल आहे। हा हा तो मूंखे हुनजे बारे में ॿुधायो हो। हा कॾहिं पाकिस्तान अचे त ॻोठु घुराईंदासीं। कीअं मुमताज लेटी पओ बाबा तव्हांजी तबियत सही न आहे। अलाह कंदो ख़ुशि हूंदे बचा ख़ुशि हूंदे। चङो इहे ॻाल्हियूं हिते करीम बख़्श हाणे ॻाल्हि ॿुध पुट हूअं त मुंहिंजो सभु कुझु तुंहिंजो ई आहे तूं मुंहिंजो वार सही कुंहार में तोमें को वेछो त आहे ई कोन्हे पर छा बाबा साईं। बाबा हिकिड़ो ज़मीन जो टुकड़ो आहे 250 एकड़ खनि थींदो उन में कुझु बाग़ जो टुकड़ो बि आहे। पोइ छा कजे बाबा हुनजो? करणो त कुझु कोन्हे चङो भलो आबाद टुकड़ो आहे ॾाढी सुठी ज़मीन आहे पर पुट आउं उहा ज़मीन ममताज जे नाले थो करियां। हीअ बि छा पिया चओ बाबा साईं पंहिंजी हयातीअ में मूंखे जुदा छो पिया करियो? धार को नथो करियां पुट तूं ईअं न सम्झ हूअं बि जेको कुझु बि आहे उहो तुंहिंजो ई आहे करीम बख़्श। मां त उहा ज़मीन पंहिंजी नुंहं खे शादीअ जी मुबारकी करे थो ॾियां। उहो त सही आहे बाबा साईं पर तव्हांजी छांव असांजे सिर ते रहे त सबकी आहे। चाचा रईस गाड़ी अची वई आहे तपेदार साहब पहुची वियो आहे। चङो चङो मोकिलीस जल्दी कर सिगो थी पुट। साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। जरा उथण माफ कजे मोहम्मद लुकमान भली आए जी आए। देख खबर वो देह मालकी वाला कागज लधा या न? साईं वरन जा कागज हुआ बोल बोला करे फिर बोले लधा चङो कई चङो बस हाणे रुगो न वो सहन वारो कम जे कॾहिं थी वञे। साईं सहन वारो कम बिहो इहो बिहो हाँ कीअं न साईं थींदो? पुराना कागज है ना ही आहे न सही। वाह 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 ॾिसो साईं असुल आहे नकुल आहे इसको फर्क। मोहम्मद लुकमान यार तोखे हुजे मुजराई केरु चवंदो त ये नकुली सही आहे। हाँ न साईं वाह वाह जो कम थियो पर हाणे ये रख तूं ठीक अचे ये तो चयो पे न साईं ये मिठाई थई अॻिते वरी पोइ ॾिसंदासीं अलाह मालिका इहो कम थी वञणु खपे। कम साईं बिल्कुलु थी वेंदो कीअं न कम थींदो। ऐं हा ॿी ॻाल्हि हीअ कि नक्शो आंदो अथई न हा ही नंबर जेके न हा साईं ॾिसी थो हा 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 ही नंबर 84 85 86